जे तमामु दूर दराज इलाइक़े तोंग शरीफ़ में सुबुह जो जेका मंझंदि जो 12 बजे खां जेका बरसाति शुरू थी उहा तक़रीबन 4.5 कलाक मुसलसल हलण खां पोइ हिते काफ़ी ग़रीबनि जो कुझु नुक़सान बि थियो आहे। जीअं त कोस्तान में काफ़ी सारा ॾुकार करे माण्हू बरसाति ते ख़ुशि थिया आहिनि, पर मुसलसल जेका 4 कलाक बरसाति पई आहे उन में काफ़ी ग़रीब माण्हुनि जो कुझु नुक़सान बि थियो आहे। में उहा आसमानी बिजली जेका विझ करण सबबु उहो मरी वई आहे ऐं अलाह रहम कयो आहे, को जानी नुक़सान न थियो आहे। बाक़ी तव्हां हीअ मुंहिंजी सूरत हाल ॾिसो इलाइक़े जी, त हीअ सॼा जेको पाणी सॼो घरनि में काए आयो आहे। जिन ग़रीबनि जा कचा घर आहिनि बिल्कुलु उहे ड्रही पट थी विया आहिनि ऐं पाणी जेको सो आहे घरनि में अची पियो आहे। ऐं अगरि तव्हां तोंग जे तव्हांखे ॾेखारींदुसि स्टाफ, उते बि बिल्कुलु पाणी जेके दुकान आहिनि, होटलियूं आहिनि, जेके किबिन ऐं मेडिकल स्टोर ऐं उन्हनि में जेको सो आहे पाणी अची वियो आहे। हीअ तव्हांखे मंज़र ॾेखारियां त हीअ कचा घर हुआ, बिल्कुलु हिते वॾो कोट हो ऐं उहो बि पट किरी पियो आहे। ऐं हीअ जॻह तव्हां ॾिसंदो हिन जॻह जे बि पासे मां जेको सो आहे पाणी हले पियो ऐं उहो बि कंहिं वक़्तु किरी सघे थो। ऐं हितां जा जेके मक़ामी जेके रहंदड़ हुआ उहे हिन कची भित मां निकिरी करे आरज़ी जेको सो आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल तोंग में शिफ्ट थी विया आहिनि। छो त बरसाति जो सिलसिलो अञा ताणी जारी आहे, रुकिजी न सघियो आहे। ऐं तमामु घणो हिते जेको रोड रस्ता आहिनि, जीअं हिते जेको कचा रस्ता आहिनि ऐं बसियुनि जो सामान राशन ईंदो आहे उहो बसियुनि जे ज़रिए ईंदो आहे, उहो बि जेको सो आहे बस 3 ॾींहंनि खां न आई आहे कचा रस्ता हुजण करे। ऐं जेको सो आहे हिकु तरफ़ माण्हू ख़ुशि थिया आहिनि अलाह जी रहमत सां, बाक़ी जेको ग़रीबनि जो नुक़सानु थियो आहे ऐं उन ग़रीब मिसकीन ॻोठाणो यार मोहम्मद लोहाराणी जंहिंजो टोटल असासो संस इहा में हुई, जिते हिन जो गुज़र सफ़र हो उहा विझ करण आसमानी बिजली किरण करे मरी वई आहे। उनखां पुछूं था त घणे जो तव्हांजो नुक़सानु थियो आहे? नुक़सानु पाण बसि 1.5 लख न मूं न ॾिनी जी। ऐं पोइ मूंखे त ॾियणी बि कान हुई, पर चयाऊं तुंहिंजी 2 लख 2.25 लख करे ॾींदुमि। त ॿुधो त हिन ग़रीब खां चयो त पाण त 2 लख में मूंखां मैं घुरी मूं ॾिनी ऐं संस ॻाल्हि कंदे अखियुनि मां लुड़क अची रहिया आहिनि। जंहिं वक़्तु इहा आसमानी बिजली किरी तव्हां हिते मौजूदु हुआ? मौजूदु हुआसीं, बल्ब ऐं पखा बि हली विया, बिजली विझ किरण सां बिजली बग़ैर हली विया। अच्छा, माना ईअं बिजली जहिड़ो समा थी वियो? हा, जहिड़ो बिजली अची वई आहे। मोहम्मद बशीर लोहाराणी, तोंग न्यूज़, तोंग।